कादन मां तू तो रेलुनि मां वांदी नहीं सॼो ॾींहुं सुई धागो हथ में अथई। कादन जा पी पंहिंजे पुट कादन जे लाउं जी रिली थी ठाहियां। ज़रूर पुट परणाईंदसि त खाली खट ते त कुंवार खे हाणे कोन विहारींदो न। सखणनि हथनि ते विहांउ कंदासीं छा? मूं वटि त दवा जे लाइ बि पैसा कोन ऐं तूं कादन जे शादी जा ख्वाब पई ॾिसी। ख्वाब कीअं न ॾिसां, जवान मंग वेठल आहेसि, उहा केॾां वेंदी? हाणे हुनजा माइट असांजी अण हूंदा सां त ॿधल न आहिनि न। उन्हनि न्यापो कयो आहे त शादी संभरायो कादन खे। जेकॾहिं न्यापो कयो अथनि त उन्हनि जे माइटनि खे मान त ॾियणो आहे न। बांधनि जे बारी खां मोटी ईंदो त कुझु ॾोकड़ आणींदो, ॿी बि का पट सट कबी ऐं खंडर बि उधर ते मिली वेंदी। बाक़ी चांवर गिह ऐं वखर भाऊ बचल खे चवंदासीं उहो खणाए ॾींदो, उहे पाहत मों ई ॾेई छॾींदासीं। ईअं करिणो पवंदो कादन पी, ॿियो को चारो नज़र नथो अचे। मुंहिंजो अलाह कंदो त कादन बि केच कमाए ईंदो, न्याणी लाइ बि ॿ टे वॻा वठी टारे छॾींदसि। वलण में त को सोझरो ई न आहे। अम्मा अदा वलण खे घुर्जे ता रोज धोतल जोड़ो पाए सजी गोठ में घुमजे। वलण कंहिं बि कम जो न आहे मुंहिंजी अम्मा। वलण में लछण हुजे हा त कादन जी साइकिल आई कुहाड़ी अॾो गिनो खयूं रोज साइकिल ते फेरी कयूं अचे हा। खामन में खोड़ मच्छी थी मरे। वलण खे न कमाइणो हुजे हा त कादन सां गॾु बांधनि ते हलियो वञे हा ऐं हूअ बि हिक खां ॿियनि जी कमाई घर में अचे हा। इहा सोच गैरत वारनि पुटनि में थींदी आहे जेके पोढ़नि पीउ माउ जे कुल्हनि जो ॿार पंजनि कुल्हनि ते खणंदा आहिनि। अंधो त न आहे वलण, ये जवान भेण नज़र नथी अचेसि। तूं ऐं मां हिन उमिरि में पोरियो करे न्याणी उथारींदासीं। कादर मां जेकॾहिं हुनखे सम्झ में नथी अचे त हुनखे तूं ई खणी सम्झाइसि। जवान पुटु आहे, मूंखे हिकु बीमारीअ तंग कयो आहे, ॿियो न वलण सूर ॾिना आहिनि। जवान पुट खे सम्झाईंदे बि मूंखे लॼ थी अचे। मां रोज सम्झायांसि थी, मूंखे चए थो रोज कुड़ी खणी निकिरां त तो ॿियो भला छा कयां? अड़े अकेले माण्हू खां बि का कुड़ीअ सां मच्छी मरंदी आहे छा? चईंसि त कादन ॾे बांधनि ते वञे। बाबा का ॻाल्हि कान्हे का, मां उतां किथे वञा? सुबुह बि अबो बचल उतां किथे कोन हो। बचल पुट सुबुह हिते आयो। हिते आयो? ख़ैर में आयो? चवे पियो त कबूल जे लाइ छोकिरी ॻोल्ही अथमि, हुनजी शादी थो करायां। न न न न न मुंहिंजी शादी न न न न मुंहिंजी शादी जो सोचो बि न। मां शादी न कंदुसि, मां रुगो मल विणंदो साईं, मल। हा चए छा थो? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।